दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु अहिड़ी मौज़ूअ ते या अहिड़ी किताब ते ॻाल्हायां थो जंहिंजो लेखक असांजे तारीख़ जो हिकु वॾो लेखक हो, वॾो नालो हुयो ऐं उहो हुयो डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखो साहब। डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखो साहब सिंध यूनिवर्सिटी जो प्रोफेसर जनरल हिस्ट्री में रहियो आहे। संदसि तारीख़ ते कई किताब लिखियल आहिनि जेके करोड़ा दौर, समा दौर हुजे या मुगल दौर हुजे या उन खां अलावा ॿिया कई दौर जेके सिंध जे माज़ी में रहिया आहिनि ऐं उन्हनि ते हुन जा किताब, मकाला ऐं लेख लिखियल आहिनि। अॼु संदसि मां हिकु अहिड़ी किताब ते ॻाल्हाए रहियो आहियां जेको हींअर ताज़ो किताब हिन साल छपियो आहे ऐं उहो ही किताब आहे सिंध बाबति इल्मी खोजना। ही किताब जेको आहे सिंध बाबति इल्मी खोजना, मज़मून ऐं मकाला जंहिंमें तरतीब ॾिनल आहिनि, ही लिखियल डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखे साहब जो आहे ऐं हिन किताब खे सहेड़े चूंडे तरतीब ॾेई जेको छपरायो आहे उहो आहे सरफराज़ अहमद लाखो साहब। सरफराज़ अहमद लाखो डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखे साहब जो फर्ज़ंद आहे, सदोरो फर्ज़ंद आहे ऐं पाण ख़ुदि लेक्चरार आहे कॉलेज में ऐं हिस्ट्री सां ई दिलचस्पी रखे थो, हिस्ट्री जो ई उस्तादु आहे ऐं हुन पंहिंजे वालिद साहब जे वफ़ात खां पोइ हुनजो जेको छॾियल कमु आहे जेको अध में रहिजी वियो हुयो, जंहिंजा इलाही प्रूफ चेक थियल आहिनि ऐं तरतीब ॾिनल आहिनि ऐं कई अहिड़ा मज़मून या आर्टिकल हुआ जेके बिल्कुलु पब्लिशर ॾे छपाईंदा वञण वारा ई हुया त डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखो हिकु साल अॻु असां खां विछड़ी वियो। त उन पंहिंजे पीउ जे रहियल कम खे, पंहिंजे वालिद साहब जे रहियल कम खे हिन हिकु तरतीब ॾिनी, मेड़े चूंडे ही किताब छपरायो आहे। ही किताब इंडोमेंट फंड ट्रस्ट सिंध वारनि छपियो आहे, 2026 में छपियो आहे ऐं संदसि मज़मून ऐं मकाला साईं जा हिन किताब में छपियल आहिनि। ही किताब जेको आहे सो 428 पेजनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जो जेको ही बैक टाइटल आहे किताब जो, इहो डॉक्टर आज़ाद काज़ी साहब लिखियो आहे। डॉक्टर आज़ाद काज़ी साहब सिंधी अदब जो हिकु वॾो नालो आहे ऐं पंहिंजी PhD थियल आहे ऐं हिन जी PhD जो जेको ज़िक्र आहे सो उहो उनवान आहे जेको सो साईं जमशेद जूं इल्मी ऐं अदबी ख़िदमतूं हिन जे PhD जो उनवान आहे। कॾहिं हिन जी PhD ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं ज़रूरु उन जो बि हिकिड़ो तारीफ़ हिते पेश कंदासीं। डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखे सां काज़ी साहब तमामु गहरो तालुक़ु हुयो, हिकिड़ा रिसर्चर हुआ, हिकिड़ा उस्ताद हुआ, हिकिड़ा स्कॉलर हुआ, हुननि जो पाण में ॻांढापो हो। ही हिकु ही दौर जा अहम असर भई लेखक ऐं महक़क़ आहिनि। हिन किताब ते असां जॾहिं ॻाल्हाईंदासीं सिंध बाबति इल्मी खोजनाउनि जे बाबति त हिन किताब जी जेका फ़हरिस्त आहे, जेका कंटेन आहे, उहा असांखे ॿुधाए थी त हिन जा जेके कुल 6 भाङा आहिनि ऐं 6 भाङनि में ही मज़मूननि खे विरहायो वियो आहे, उन मज़मूननि जी दर्जाबंदी कई वई आहे ऐं हिन किताब में उहे 6 भाङा अलॻि अलॻि करे उन्हनि में अलॻि अलॻि मज़मून ॾेई करे हिन किताब जी अफ़ादियत अहमियत खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। हिन किताब जा जेको पहिरियों भाङो आहे, मां सिर्फ़ु उनवान पढ़ंदुसि ऐं किताब जो बि तारीफ़ कराईंदुसि त किताब जो हिन फ़हरिस्त मुताबिक़ जेके पहिरियों भाङो आहे उहो आहे तारीख़ क़दीम, आसार ऐं सवां। हाणे तारीख़ क़दीम, आसार ऐं सवां ते जेके बि मज़मून लिखियल आहिनि उहे हिन भाङे में ऐं उहे कुल 9 मज़मून आहिनि। ॿियो जेको हिन जो भाङो आहे सो कलोड़ा दौर जो मुताइलो आहे। कलोड़ा दौर ते यादि रखिजे त साईं ग़ुलाम मोहम्मद लाखे साहब जो हिकु बहितरीन ऐं मुस्तनद किताब पिणु छपियल आहे ऐं उन खां अलावा समा दौर ते बि समा सुल्तनत जे नाले सां हिकु किताब छपियल आहे। उन खां अलावा ॿिया कई किताब बि छपियल आहिनि। हीअ जेको ॿियो भाङो आहे कलोड़ा दौर जो मुताइलो, कलोड़ा दौर जे उन खे वधीक अभ्यास हेठां आणे करे हिन में 12 मज़मून शामिल कया विया। टियों जेको भाङो आहे उहो फारसी अदब जो आहे। फारसी अदब जेको अरगोननि ऐं तुर्खाननि जे दौर में असांजे मथां, सिंध जे मथां फारसी ॿोली मढ़ी वई हुई ऐं उन में जेको को अदब सिरजियो, उन में जेके किताब
किताब लिखिया विया उन्हनि ते मज़मून आहिनि ऐं उहे 7 मज़मून टोटल हिन भाङे में आहिनि। 3 नंबर भाङे चोथों भाङो जेको आहे सो थर जो मुतालिबो आहे। थर असांजे सिंध जो उहो हिकिड़ो भाङो रेगिस्तानी भाङो आहे जंहिंजा बि 2 भाङा आहिनि। हिकिड़ो थर आहे, ॿियो अछड़ो थर आहे। हीउ जेको थर आहे जंहिंमें नंगर पार्कर, उमरकोट, मिठी वग़ैरह शहर अची था वञनि, मीरपुर ख़ासि वग़ैरह अची था वञनि ऐं उहे चोथे भाङे में उन थर जो मुतालो ऐं उनजी गहराई उनजी जेको उन मुशाहिदो ऐं मुतालो कयो उन ते मज़मून में 4 साईं जा लिखियल आहिनि, डॉक्टर गुलाम मोहम्मद लाक़ी साहिब जा, ऐं उहे हिन चोथे भाङे में शामिल आहिनि। 5हों भाङो जेको आहे सो सिंधी साहित आहे ऐं हुन में 3 मज़मून आहिनि ब्रिटिश दौर में ऐं उन खां अॻु जेके दौर रहिया आहिनि उन में 3 जेके मज़मून आहिनि ॾाढा सुठा ऐं बहितरीन ऐं मयारी मज़मून आहिनि ऐं ही आउं सम्झां थो त जेके सिंध जी अदब ते या उनजी तारीख़ ते जेके ॼाणू माण्हू आहिनि, पढ़ंदड़ आहिनि, उन्हनि खे पढ़णु घुरिजे। चऊं जेको आख़िरी हिन जो भाङो आहे सो आहे मुतफ़िरकात। मुतफ़िरकात में कुल 2 मज़मून आहिनि ऐं जेके उहे हिननि मज़मूननि खां अलावा आहिनि ऐं उहे ॿियनि मौज़ूअनि ते आहिनि, तंहिं करे उनखे को मौज़ू न ॾेई करे मुतफ़िरकात में शामिल करे 2 मज़मून छपिया विया आहिनि। कुल हिन जा 6 भाङा आहिनि जंहिंजी फ़हरिस्त मूं बयानु कई तव्हां ॼाणो। हिन जे मवाद ते ईंदड़ वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं। मां उमीद थो कयां त जेके तारीख़ जा शागिर्द आहिनि या अदब जा शागिर्द आहिनि उहे हिन किताब खे पढ़ंदा, हिनखे बुझंदा, सम्झंदा ऐं असांजे पंहिंजा जेके बि लेखक आहिनि, जेके वॾा स्कॉलर आहिनि, आलिम आहिनि, उन्हनि जो जेको सो क़द्रु कंदा ऐं उन्हनि जो क़द्रु इहो ई आहे त असां उन्हनि जा किताब पढ़ूं। साईं गुलाम मोहम्मद लाखो साहिब साल खनि अॻु में गुज़ारे वियो आहे ऐं जॾहिं मां ही किताब पढ़ां थो त सच पुछो त मां हीअं महसूसु कयां थो त साईं गुलाम मोहम्मद लाखो मूंसां कचहरी करे रहियो आहे, मूंखे ॿुधाए रहियो आहे तारीख़ बाबति ऐं मूंखे ॼाण ॾेई रहियो आहे त हिन जा किताब जेके आहिनि, जेके बि असांजा स्कॉलर आहिनि उहे असां जेकॾहिं पढ़ंदासीं त असां ॼण उनजी मुलाक़ात कंदासीं ऐं तव्हांखे पंहिंजनि बुज़ुर्गनि सां, पंहिंजे आलमनि सां जेकॾहिं मिलणो आहे ऐं मुलाक़ात करणी आहे, कचहरी करणी आहे त हुन जा किताब तव्हां सभिनी जी महिरबानी।